जी मुबारक करे जो तव्हांखे मुबारक हुजे तव्हांजी अफ़वाज पाकिस्तान जी फ़ौज जो इंडिया के सबब ॾिनो आहे उन्हनि जे ख़ास ख़्याल में ॾिनो जो पाकिस्तान पूरी कोशिशि कई जो जंग रखे लेकिन हिंदुस्तान मोड़े ई न पियो ॿ टे ॾींहं पाकिस्तान ख़ामोशी सां वेठो रहियो त हिंदुस्तान वारनि सम्झो कि पाकिस्तान कमज़ोर आहे जॾहिं पाकिस्तान जवाब ॾिनो 3-4 कलाक खां पोइ हिंदुस्तान वारा भॼी विया अमेरिका जे जो जंग बंदि करायो अगर पाकिस्तान जंग हाराए पियो ऐं इंडिया खटे पई त कोई भी मुल्क विच में न अचे ॿिया जो मुल्क विच में आया छाजे करे आया छो जो इंडिया जंग हाराए पई पाकिस्तान जो उन्हनि जी तबाही कई आहे जेतिरो हिंदुस्तान जा लीडर कहिड़ा आहिनि जो भुलिजी न सघंदा तंहिंजे करे मां दोस्तनि खे जमायत खे हमेशह चवंदो हर नमाज़ में दरगाह जे लाइ जमायत जे लाइ पाकिस्तान जे लाइ पाकिस्तान जी फ़ौज जे लाइ दुआ कयो अगर असांजी फ़ौज कमज़ोर हुजे हा असां छा कयूं कुझु न करे सघूं तव्हां गाज़ा में ॾिसो लेबनान में ॾिसो इराक में ॾिसो सीरिया में ॾिसो उन्हनि जी फ़ौज कमज़ोर हुई तव्हांजी तबाही पाई ख़ुदा जो वॾो फज़लो करम आहे असांजी फ़ौज मज़बूत हुई ऐं गुज़िरियल 20-25 सालनि खां दहशतगर्दी जे ख़िलाफ़ जो फ़ौज जंग विड़े पई फ़ौज खे बि जंग जो तजुर्बो ऐं हिंदुस्तान उहो छड़ो कश्मीरियुनि सां ऐं मुसलमाननि सां पिया विढ़नि ऐं कश्मीरी ऐं मुसलमान बग़ैर हथियार जे डंडनि सां सिरोटनि सां पिया विढ़नि ऐं फ़ौज पंहिंजे हथियार सां पई विढ़े हिंदुस्तान जी फ़ौज हिन जंग जो तजुर्बो हथियार असांजी फ़ौज जो दहशतगर्दी जे ख़िलाफ़ विढ़ंदी आई आहे राति ॾींहुं असांजी फ़ौज जो तजुर्बो जंहिंजे करे अॼु पाकिस्तान जो नालो सॼी दुनिया में आहे इंडिया खे जो उन्हनि सबक़ु ॾिनो आहे तमामु अहिड़ो सबक़ु ॾिनो आहे जो हिंदुस्तान जा लीडर न पंहिंजे मुल्क में था मुंहुं ॾेखारे सघनि न मुल्क के ॿाहिरि मुंहुं था ॾेखारे सघनि तव्हां हमेशह पाकिस्तान जे लाइ दरगाह जे लाइ जमायत जे लाइ हर नमाज़ में दुआ करो अञा जंग पाकिस्तान जी तरफ़ां त ख़तमु थी आहे लेकिन हिंदुस्तान जी तरफ़ां अञा ख़तमु न थी आहे हिंदुस्तान कोशिशि थो करे पाकिस्तान जो पाणी बंदि करे लेकिन ख़ुदा जी तरफ़ां इहो आहे पाकिस्तान जो
रखे, आबाद रखे, तव्हांजे रिज़्क़ में, रोज़ी में खुदा ताला बरकत अता फरमाए। आमीन। खुदा ताला तव्हांखे हर तकलीफ़, हर आज़माइश, हर मुसीबत खां पनाह में रखे। आमीन। खुदा ताला तव्हांजी औलाद में नेक ठाहे करे तव्हां पंहिंजी औलाद जी तरबियत सोहबत ते नज़र रखो। हिकु दफ़ा ॿार ग़लति तरबियत में अची वञे, ग़लति सोहबत में, त पोइ माउ पीउ जे लाइ, माइटनि जे लाइ, पाड़े वारनि जे लाइ वॾी तकलीफ़ थी पए। पंहिंजी छोकिरियुनि जो तव्हां ख़्यालु रखो, जेतिरो थी सघे पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ तालीम ॾियो। ऐं ख़ुदा जो करम आहे, असांजी जमायत जी छोकिरियूं पढ़ी लिखी चङी उहिदनि ते अची वियूं आहिनि। ख़ुदा जो लख लख अहसान आहे। मां जमायत खे झलरायो जो बाबा गर्मी आहे, मासूम ॿार सही में इहो न चंदरगाह ते, लेकिन कल भी आया, अॼु भी आहिनि। खुदा ताला तव्हांखे ख़ुशि रखे, आमीन। आबाद रखे।